सेनेट ऐं क़ौमी असेंबली अपोज़िशन लीडर जे नालनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। आज़म स्वाती खे सेनेट में मुख़ालिफ़ धुर जो अॻवान नामज़द कयो वियो आहे, जॾहिं त महमूद अचकज़ई क़ौमी असेंबलीअ में मुख़ालिफ़ धुर जो अॻवान नामज़द कयो वियो। पीटीआई बानी सेनेट ऐं क़ौमी असेंबली में मुख़ालिफ़ धुर जे अॻवान जे नालनि जी मंज़ूरी ॾिनी। शिबली फराज़ ऐं उमर अयूब खे एटीसी मां सज़ा अचण बाद सेनेट ऐं क़ौमी असेंबलीअ में मुख़ालिफ़ धुर जे अॻवाननि जा उहिदा ख़ाली थिया हुआ। अहम ख़बर खां नाज़रीन अवांखे अपडेट कयूं पिया त सेनेट ऐं क़ौमी असेंबली अपोज़िशन लीडर जे नालनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। सेनेट ऐं क़ौमी असेंबली अपोज़िशन लीडर जे नालनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। आज़म स्वाती खे सेनेट में मुख़ालिफ़ धुर जो अॻवान नामज़द कयो वियो आहे, जॾहिं त महमूद अचकज़ई क़ौमी असेंबलीअ में मुख़ालिफ़ धुर जो अॻवान नामज़द कयो वियो। पीटीआई बानी सेनेट ऐं क़ौमी असेंबलीअ में मुख़ालिफ़ धुर जे अॻवान जे नालनि जी मंज़ूरी ॾिनी। शिबली फराज़ ऐं उमर अयूब खे एटीसी मां सज़ा अचण सबबि सेनेट ऐं क़ौमी असेंबलीअ में मुख़ालिफ़ धुर जे अॻवान जा उहिदा ख़ाली थिया हुआ। सेनेट ऐं क़ौमी असेंबली अपोज़िशन लीडर जे नालनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। अहम ख़बर खां अव्हांखे आगाही ॾियूं पिया त सेनेट ऐं क़ौमी असेंबली अपोज़िशन लीडर जे नालनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। आज़म स्वाती खे सेनेट में मुख़ालिफ़ धुर जो अॻवान नामज़द कयो वियो आहे, जॾहिं त महमूद अचकज़ई क़ौमी असेंबलीअ में मुख़ालिफ़ धुर जो अॻवान नामज़द कयो वियो। पीटीआई बानी सेनेट ऐं क़ौमी असेंबलीअ में मुख़ालिफ़ धुर जे अॻवान जे नालनि जी मंज़ूरी ॾिनी। शिबली फराज़ ऐं उमर अयूब खे एटीसी मां सज़ा अचण सबबि सेनेट ऐं क़ौमी असेंबलीअ में मुख़ालिफ़ धुर जे अॻवाननि जा उहिदा ख़ाली थिया हुआ।